जखमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखानी की रिपोर्ट मुताबिक एसएसपी जखमाबाद कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन तालका गड़ी खैरो जो दौरो कयो सब डिवीजन गड़ी खैरो जे मुख्तलिफ थाननि जो दौरो करे सिक्योरिटी इंतजामनि जो जायज़ो वरितो वियो। डीएसपी गड़ी खैरो ऐं लाॻापियल एसएचओज़ खे तालका गड़ी खैरो में अमन अमान बरक़रार रखण लाइ ख़ासि हिदायतूं जारी कयूं वयूं ऐं पिकटिंग प्लान ते अमल दरामद करण ऐं ॾोखारियनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ कार्रवाई करण जा हुक्म जारी कया। एसएसपी जैकमाबाद कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन दोदापुर ऐं गड़ी खैरो जे मुख़्तलिफ़ थाननि जो रिकॉर्ड चेक कयो ऐं एसएचओ ऐं हेड मुंशियुनि खे सफ़ाई समेत रिकॉर्ड अपडेट करण जा हुक्म जारी कया विया। एसएसपी जैकमाबाद पंहिंजे पैगाम में चयो त समूरनि थाननि जो रिकॉर्ड चेक कयो वञे, अपडेट कयो वञे ऐं ख़ासि करे पीओज़ ऐं फरार थियलनि जो रिकॉर्ड अपडेट कयो वञे ऐं पुलिस थाननि जी सफ़ाई ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। कंहिं बि वक़्तु सरप्राइज़ दौरो कयो वेंदो ऐं गफ़लत कंदड़ हेड मुंशियुनि ऐं एसएचओज़ ख़िलाफ़ मुहकमाना कार्रवाई कई वेंदी।